अल्लाह तो अड़ो दींदड़ा न की दान खुटे न की नान खुटे 100 साल हयाती इंसान जी पर उन जो न तो एहसान खुटे इंसान के दई दई आखिर तो मिठा इंसान खुटे पर खालक जे खजाने जो लेकिन सदन में न तो सामान खुटे इन अड़े परजे पालन में सरदार खुटे सुल्तान खुटे पर मेज़बान अड़ो आहे मौला न तो मानी असांखे मेहमान खुटे को शाह खुटे पेनार खुटे दाता खुटे दरबान खुटे वया वंड किरोड़ वली वठी कुदरत में न तो कुरान खुटे एक कलमे ले अबू जेल जो तो काथे अची तो ईमान खुटे हिते आए शफा भी शाफी जी लोचन में लुकमान खुटे पर नफ्स न भागे गंदे जो न तो गोड़ खुटे गमसान खुटे इंसान जी खुटी तो उम्र थी पवे पर उन जो न तो अरमान खुटे काथे पवे तो दाना खुटी किथ नुक्तो न तो नादान खुटे तो तीर कमान में निकरी खुटे पर नज़र जो न तो निशान खुटे मैदान खुटन ब्या था पीरल पर मोहब्बत न तो मैदान खुटे। वाह 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 सही वाह वाह साहब अर्ज थो चवण सा चटो थे उमिर अन्ना तजनीसी बेता हमदो सना में चवण सा चटो थे उमिर अन्ना अन्ना न पसंद उनके जंहिंजी सारा सना सना कर सतार जी जंहिंजी बात बना बना रहे बारी जी बाकी फर्क फना फना मुल्क फना है कादर कना कना कादर कुदरत जे तू पढ़ंदे छा पना पनारी पुरझण जे परे कर पना ओ परियो चवे पना तू है पना पढ़ंदे केतरा अखर पढ़ अल्फ जो ॾा वरक सब विसार अंदर तू उजार है पना पढ़ंदे केतरा। अवल हमद पढ़ो हाथी जो ब्या इशार कहिड़े कम जा इताअत कर रसूल जी ब्या इज़हार कहिड़े कम जा जंहिं गुल में न खुशबू गुलज़ार कहिड़े कम जा कजन त पाड़जन न त इकरार कहिड़े कम जा तुरो बद तवकल जो ब्या वीचार कहिड़े कम जा वखर वापार विलायती ब्या वहवार कहिड़े कम जा मुनसिफ बणजी न अदालत कन हे सरदार कहिड़े कम जा रसिन रात जनवटा हे विंझार कहिड़े कम जा वठ रूहानी राह रब नवाज़ ते बा ब्या पंध प्यार कहिड़े कम जा मिट्टी मां पैदा आदम छो सिंगार कहिड़े कम जा वठ रूहानी राह रब नवाज़ ते ॿिया पंध प्यारा कहिड़े कम जा न तन सफ़ा न मन सफ़ा बाक़ी हे हज हज़ार कहिड़े कम जा। तॾहिं अर्ज़ु थियो त ऊंठ आंधी बरक बिजली सितारनि में सिटराव तुंहिंजो सिज चंड अख्तर अपुर आला शीशी अंदर शवाव तुंहिंजो नफ़ी अस्बात अवल आख़िर नादर नाव तुंहिंजो तुलू गुरूब शिमा जुनूब चो तरफ़ चाव तुंहिंजो नारंगी रंगीन सारो कयो मैदान तो साईं ख़ुदा पंहिंजे ख़ुदाईअ में बनायो इंसान तो साईं कलता रहिया कुल शइ करे जोड़ियो जहान तो साईं अवल अंग रोज़ी रसा रहनुमा तो लिखियो दवा दारू तबीब तूं बेबाशफ़ा तो लिखियो लोहे महफूज कल में अंदर मी मेहरबा तो लिखियो मशरक मगरब जुदाई जाना वरी आदम हवा तो लिखियो करे तोबा कबूल तंहिंजी कयो एहसान तो साईं खुदा पंहिंजे खुदाईअ में बनायो इंसान तो साईं कलता रहिया कुल शइ करे ये जोड़ियो जहान तो साईं। अर्ज़ थियो त पखी परंद जीत जानवर हलन तो आसरे माण्हू मलक जिन परियूं जीअन तो आसरे सावण सियारा बार हवाऊं हुलन तो आसरे रातियूं ॾींहं पहर चाड़ूं चलन तो आसरे ॾोखे ॾींहं में कमु सारो कयो आसान तो साईं खुदा पंहिंजे खुदाईअ में बनायो इंसान तो साईं कलता रहिया कुल शइ करे हे जोड़ियो जहान तो साईं। अर्ज़ु थियो त हज़रत इब्राहिम के आड़ाह मां बचायो तो हुयो हज़रत यूनुस के पेट मछीअ में जीआयो तो हुयो लठ मूसा के मौजूदो ॾेई अज़दा बनायो तो हुयो हज़रत यूसुफ के याकूब सां वरी मिलायो तो हुयो मशहूर सारे मुल्क में कयो किनान तो साईं खुदा पंहिंजे खुदाईअ में बनायो इंसान तो साईं कलता रहिया कुल शइ करे हे जोड़ियो जहान तो साईं। दई दान दाता कामल कलामी तो कया दरिया रहमत जा रब नवाज़ ते लाद लामी तो कया अशरफुल मखलूकात ई अखर इल्हामी तो कया मलाइक घुराए मालिक सब सलामी तो कया फरिश्तन खवत इंसानन जो कयो मान तो साईं खुदा पंहिंजे खुदाईअ में बनायो इंसान तो साईं करता रहिया कुल शइ करे जोड़ियो जहान तो साईं। अर्ज़ु थियो फ़कीर चयो त दोस्ती रखो दाना असा पर अहिड़े सां अदान दोस्ती रखो दाना असा अहिड़े सां अदान जेको सूर सले सब कंहिंसां गुजी धारे कान अहिड़े नर नादान सां तूं ॾेज मर्द मथान हो जंहिंमें शान शतान ते मां कला थींदे कहिड़ी पर दोस्ती रखो दाना असा वेल ताईं वीचार
दाना दोस्ती दम ते अचे सिरडे सरदार पोइ अहिड़े सां इज़हार शिंजे की न छतो चे पर दोस्ती रखो दाना सां न कोल जो कचो हुजे बाफ़ न बाफ़े ॿाहिरि भल दुख जो ॾचो हुजे रूई रंगी न ॿाहिरां न अंदर जो लुचो हुजे गुरबत का ऐब नाहे तोड़े आंसू तो ऊचो हुजे रहंदो रब नवाज़ ते सोई आहे सजण जेको सुख हुन जो सचो हुजे पर दोस्ती रखो दाना सां अहिड़ो ई इंसान हुजे न कुल्फत ते में न कीनो न गैर गुमान हुजे न ॿियाई न दगा न बेवफ़ा बेमान हुजे न चमचो न चोर न शिर शैतान हुजे न लालच न लोभ न मतलबी मेहमान हुजे हिन दिल जे मकान में मोहबत जी मंज़िल लामकान हुजे सूरन सां भरियल दर्दनि जो दास्तां दुनिया में अहिड़ो दुकान हुजे सदाकत सुपत सिक जो जंहिंमें सारो रखियल सामान हुजे जेको ईंदे सुञाणे मरीज़ खे माण्हू डॉक्टर अहिड़ो लुकमान हुजे इन मर्ज़ में थी विया मुब्तला घणा पूरो शल ईमान हुजे आहिनि अहमाल कोन रहिया उन अरबी सदके एहसान हुजे ॿिया पिनी पर्ची रब नाज़ पवंदा सिर्फ़ राज़ी रब रहमान हुजे।